अहम ख़बर वक़्तासी बचत ऐं किफ़ायत शुआरी क़दमनि जी निगरानी अमल दरामद कमेटी जो इजलास थियो आहे। नायब वज़ीर आज़म इसहाक़ डार कमेटी जे इजलास जी सदारत कई आहे। अवांखे ॿुधाईंदासीं नाणे पेट्रोलियम ऐं IT इक़्तिसादी मामलनि ऐं इतलात वारनि वज़ीरनि बि शिरकत कई आहे। सूबनि जा चीफ सेक्रेटरीज़ ऐं ॿिया आला अमलदार पिणु इजलास में शरीक थिया आहिनि। वज़ारतुनि ऐं सूबनि में मंज़ूर थियल किफ़ायत शुआरी क़दमनि ते अघ भराई जो जाइज़ो वरितो वियो। ख़र्चनि में घटिताई ऐं वसीलनि जे मुअसर इस्तेमाल ऐं अघ भराई ते बि इत्मीनान कयो वियो आहे। इसहाक़ डार पारां लाॻापियल वज़ारतुनि खे निगरानी निज़ाम वधीक मज़बूत बणाइण जी हिदायत कई आहे। अवांखे आगाह कयो पिया जारी कयल हिदायतुनि ते सख़्तीअ सां अमल दरामद यकीनी बणाए वञे। नायब वज़ीर आज़म इसहाक़ डार पारां इहा हिदायत कई आहे। अवांखे आगाह कई पिया बचत ऐं किफ़ायत शुआरी क़दमनि जी निगरानी ऐं अमल दरामद कमेटी जो इजलास थियो आहे, जंहिंजी सदारत नायब वज़ीर आज़म इसहाक़ डार कई आहे। अवांखे ॿुधाईंदासीं नाणे पेट्रोलियम ऐं IT इक़्तिसादी मामलनि इतलात वारा वज़ीर बि शिरकत कई आहे।